अॼु दिलि जो हाल अहिवाल ॾियण लाइ पाण खे ख़त लिखणु शुरू कयो अथमि। सोचियमि त ख़त में छा लिखां, ख़त में कंहिंजो ज़िक्र कयां। सो इहो ई बहितर लॻमि त छो न अॼु दिलि जो ज़िक्र कयां। अजीब ज़मानो आहे, अजीब दस्तूर पियो हले, हू हुन जी ॻाल्हि करे, ही हिन जी ॻाल्हि करे। बसि अखियुनि आॾो दुनिया घुमे फिरे थी ऐं हले थी, पर वेचारी दिलि जी त केरु बि ॻाल्हि नथो करे। दिलि कीअं ख़ुशि रहे थी, कीअं दुखी रहे थी, दिलि कीअं टुटे थी, उनखे केरु छो नथो ॿुधे, उनखे केरु छो नथो सम्झे। छा हू गूंगी आहे, छा हू अंधी आहे, या हू ॿोड़ी आहे, जंहिं करे माण्हू उनखे वक़्तु नथा ॾियनि, नफ़्स खे वक़्तु ॾेई पाण खे बर्बादु करे छॾनि, पर दिलि खे वक़्तु ॾेई पंहिंजी ज़िंदगी खे ऐं जहान खे आबादु नथा कनि। हूअ त एतिरी मासूम आहे जो थोरो वक़्तु ॾियण सां हुन जा सालनि जा, सदियुनि जा ॾुख, हज़ारे क़िस्मनि जा ॻोढ़ा हुन जे अखियुनि मां उघिजी वञनि था ऐं हुन जी सभु उदासियूं मिटिजी वञनि थियूं। इहा त हक़ीक़त आहे न त हयात जी लफ़्ज़ी माना जियापो आहे, यानी दिलि। जीअण जो तसवुरु, हयात जो तसवुरु, वजूद जो तसवुरु, उन जे ॻंढापे जो तसवुरु दिलि खां सवाइ त नामुमकिन आहे। पर हक़ीक़त इहा बि आहे त दिलि जेका हिकु अणॼाणाई गुमराही में नफ़्स जी ज़ोर ऐं बेतबारी सबबु वक़्त खां पहिरीं मरी वञे थी। मतिलबु त इंसान जो वजूद बि मरी वञे थो। सो ईअं कीअं चई सघिजे थो त असीं सभु हिते ज़िंदा हलूं था, असां जीअरा जाॻंदा हलूं था। इहो कीअं मुमकिन आहे? पोइ जेकॾहिं हिसाबु लॻायूं त न वजूद रहियो, न दिलि रही, त बाक़ी छा बचियो असां वटि? पर उन सां गॾु इहो बि वॾो सच आहे त जॾहिं दिलि जिस्म खां या बुत खां आज़ादु थी वञे थी त उहा रूह जे रस्ते ते उॾामणु शुरू करे थी। सो त इहा हिकु हक़ीक़त आहे जेके पाक किताब में बि आहे त दिलनि खे जियारण जो वाइदो असांजे रब कयो आहे। हाणे दिलनि खे आबादु कीअं कजे थो ऐं दिलनि खे जियापो कीअं मिले थो, इन जो हिकु नंढिड़ो मिसाल असां पंहिंजी धरतीअ ते ॾिसी सघूं था त जीअं सिधो संहों ज़मीन जो तालुक़ु, असांजी मिटीअ जो तालुक़ु, उन जी जियापे जो तालुक़ु पाणीअ सां आहे, हवा सां आहे, ते सॼे इंसान जी ज़िंदगी जो आधार बि दिलि जी सचाईअ ते आहे ऐं दिलि जे इल्म ते आहे ऐं उन जी मज़बूती ते आहे। इहे सभई शयूं गॾिजी दिलि खे हिकु ताक़तवर वण वधाइनि थियूं, जंहिंमां असां फल मिले थो, असां फल खाऊं था ऐं असां उहो फल ॿियनि खे ॾियूं था। पर इहो मुमकिन न आहे त जेसि ताईं ज़मीन खे उहा उन जी उञ न उझामंदी, उन जी सिक न उझामंदी, उनखे जेसि ताईं पाणी न मिलंदो तेसि उन असांखे को साओ ताज़ो फसल, फल, मेवो मिलंदो ऐं न असां इन मां का ख़ुशी हासिलु करे सघंदासीं। बिल्कुलु ईअं जीअं हिकु मोल नफ़्स में एतक़ाद जी अणाट हूंदी आहे, इलाही इल्म ऐं मुहबत जी खोट आहे, से पाण खे कंहिं वसीले सबबु जियारिया वञनि था ऐं उहे इलाही इल्म वसीले हयाती जो सचो मफ़हूम सम्झणु लॻनि था। किथे कहिड़ी ॻाल्हि कजे, हिते हर को हुन जी ॻाल्हि करे, ॿुॾा ॿोड़ा खाई गोता, जिन ॻाल्हि न सुणी दिलि जी, हिते कहिड़ी ॻाल्हि कजे। हज़ारे ॻाल्हियूं ॿुधूं था, हर रोज़ु ॿुधूं था, ज़माने जो ॿुधूं था, ईअं लॻे थो त ॼण
हिकु साम्हूं जो जंहिंसां आउं मुखातिबु आहियां उनखे या त ॿुधणु नथो अचे या त उन जा कन ग़ाइबु आहिनि या उन जा अहसासात ख़तमु थी विया आहिनि। रूबरू हूंदे साम्हूं बि हूंदे उनजो ध्यानु उनजी जी नज़र उन तह ताईं नथी वञे जेका चवणु चाहियूं था असीं। पंहिंजे मुंहुं बीहंदे भरको हुनजी ॻाल्हि करे थो ऐं उन खां पोइ थिए ईअं थो जो वक़्त सां गॾु आहिस्ता आहिस्ता एतिरी त ऊंदाहिनि में गुमराहिनि में ग़लतियुनि में ॿुॾी था वञनि जो हुननि खे न पंहिंजे ॿुॾण जो होश रहे थो ऐं न पंहिंजे तरण जो होश रहे थो। सो इन में त को बि शक न आहे जेको पंहिंजी दिलि जे आवाज़ खे ॿुधे नथो ऐं उन सां गॾु जीए नथो त हू हिकिड़ो ॿोड़ो थी गोता खाई ॿुॾी वेंदो, छो जो हुनजी समायत जी सलाहियत ख़तमु थी वञे थी। कहिड़ी ॻाल्हि कजे उहो नुक़सान खां सवाइ खसारे खां सवाइ इंसानु कंहिं कम जो नथो रहे। जॾहिं त दिलि हिकु उहा जॻह आहे जिते हर वक़्तु ज़िक्र ऐं फ़िक्र रहे थो, पर अफ़सोस जो असां पंहिंजे पाण खे पंहिंजे नफ़्स जे वर चढ़ाए छॾियो आहे ऐं हर वक़्तु बेवसी बेकसी ऐं ग़रीबी में रहूं था, जेका असांखे घणनि शयुनि खां मामलातनि खां पुठिते धिके छॾे थी। पर जेके सचरा सैलानी आहिनि, जेके सचरा सालिक आहिनि, जेके सचरा जोगी आहिनि, जेके सचरा तलाशी आहिनि, त उन्हनि खे ख़बर आहे, उन्हनि खे सम्झ अचे थी हिन ॻाल्हि जी त दिलि जी सघ छा आहे, दिलि जी पाइदारी छा में आहे, दिलि जी मज़बूती छा में आहे, दिलि जी ताक़त छा में आहे, उनजो उत्साह छा आहे, उहो जीअण खे कीअं थो अॻिते वधाए ऐं उनजी हक़ ऐं हक़ीक़त जो ॻंढापो कीअं आहे। सच जो जसालिक हमेशह हिकिड़े मज़बूत एतबार सां ऐं हिकिड़े हौसले सां ऐं पुरुमीदी सां ऐं मज़बूतीअ सां हलनि था, मस्तु थी हलनि था, मदहोश थी हलनि था ऐं उन्हनि खे थी सघे थो आम माण्हू ईअं सोचे त हीउ शायदि को मस्तानो आहे ऐं हीउ शायदि को चरियो आहे जंहिंखे कंहिं ॻाल्हि जो होश न आहे, उहा ॻाल्हि खां डप खां ख़ौफ़ खां उमेद खां हू बेपरवाह आहे। पर हू केरु सम्झे न त हू पंहिंजे अंदरि में पाण बादशाह आहे, छो जो हू पंहिंजी दिलि जो मालिक आहे। हू पंहिंजे दिलि खे पंहिंजे हथ सां मारे नथो, हू पंहिंजे दिलि खे हथ सां होता ॾेई ॿोड़े हुनखे मारे नथो, पर हू पंहिंजी दिलि खे पंहिंजी उमेद सां, पंहिंजे सच सां, पंहिंजे हक़ सां, उनजी सघ सां जीअरो रखे थो ऐं उनजो जीअरो रहणे ज़िंदगीअ जी अलामत आहे, ज़िंदगी जी रोशनी आहे, हिन काइनात जी सूंहुं आहे। पर सिर्फ़ु उन्हनि लाइ जेके इन फ़न खां वाक़ुफ़ु आहिनि, जिन वटि इहा सलाहियत आहे, जिन वटि इहा फ़िक्र आहे, उन्हनि वटि हर वक़्तु दिलि जो ज़िक्र आहे, ख़ूब सम्झनि था उहे त हू हर शइ खां आज़ादु आहिनि, हू कंहिंजा पाबंद न आहिनि, हू पंहिंजी दिलि खे ॿिए जे वस ॾियण वारा न आहिनि, हू पंहिंजी दिलि जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि। उन्हनि खे जीअणु अचे थो, उन्हनि खे जीआरणु अचे थो ऐं जिन खे जीअणु अचे ऐं हू वरी ॿियनि खे जीआरे वञनि त उन्हनि जो रुतबो ऐं हुननि जो क़दुरु के मेराज जी पहुचण खां घटि न आहे। सो दिलि जो अहसासु कजे, दिलि खे वक़्तु ॾिजे, दिलि खे ज़रूरु ॿुधिजे, उन सां कचेरियूं कजनि, उनजो हाल अहिवाल वठिजे, जेका हर वक़्तु असां सां गॾु आहे, जेका हर वक़्तु पंहिंजे ज़िक्र में रहे थी, हर वक़्तु फ़िक्र में रहे थी ऐं उहो पाक घरु आहे। दिलि हिकु इंसान जे लाइ हिकु पाक घरु आहे जंहिंखे असांखे हमेशह ख़ुशबूअनि सां मुअतरु करिणो आहे, ईअं रखिणो आहे जीअं कंहिं दरगाह ते वेंदा आहियूं त असां उनखे अगरबत्तियुनि सां ख़ुशबू जो वास ॾींदा आहियूं। सोचूं
छा असां पंहिंजे दिलि खे कहिड़ो वास ॾियूं था? छा उन ख़ुशबूअ सां असां दिलि खे मुअतरु कयूं था? जेकॾहिं उन ख़ुशबूअ जो वास नथा ॾियूं त असांखे ज़रूरु उनखे वास ॾियणु घुरिजे। हुन जो ॾोह न आहे, हू त असांजे जियापे जो सबबु आहे, हू त मासूम आहे, हू त ख़ामोश आहे, पर इहो असांजो वस आहे जो असीं पाण खे बेकसी खां आज़ादु कयूं ऐं दिलि खे बि जीअणु ॾियूं। उनजो बि हक़ु आहे, उनजी ख़ुशी आहे, दिलि जो जीअणु ऐं उनजी ख़ुशी असां सां ई ॻंढियल आहे, असांजे वजूद सां ई ॻंढियल आहे, इन में को शक न आहे।